अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इमरान चांडियो ऐं पंहिंजो ब्लॉग स्टार्ट कयूं था नेटवर्क ब्रॉस। यकीनन तव्हां चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो हूंदो ऐं हींअर टाइम थिया आहिनि सुबुह जा 7:30 थिया आहिनि। अॼु ॾिसूं था त शोरूम ते छा थो थिए ऐं मिन सां शादी कर रहे। सभ खां पहिरियों पाण हलंदासीं शोरूम ते। हलो था शोरूम ते। दोस्तों एजाज़ बुढ़ो बीमार थियो आहे, कारी शाला पाती अथई, अलाए इश्क जी बीमारी थी अथसि, अलाए पोइ सच में बीमार थियो आहे। बुखार चेक कर तो बता। ॾिस आवाज़ ॾिसे चेक करेसि डॉक्टर। नॉर्मल है बस टेबलेट खाई है शुक्र है। टेबलेट तो हाने खाधी अथई, नॉर्मल आहे छा ते खावा। ॿियो बुटा साहब तूं वायरल लॻो पियो आहीं? बस जिंदगी मुख़्तसर आहे सो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, टिकटॉक ते पैसा अचण वारा अथई। पहिरीं दावत तो ते ड्यू थी वेंदी। हा बरसां महिमान वेठो अथई। सम्झे थो न ॻाल्हि खे? पहिरीं पेमेंट जेका बि मिलंदई सॼी खपाईंदी असांजे मथां। अब तूं पंहिंजो चैनल नथो ठाहे भला टिकटॉक जो? न मां तूं महिमान जेसिताईं ॾिसंदे न आख़िर सां त पैसा अचनि था तेसिताईं न ठाहींदे। न वो सही ॻाल्हि आहे, पर जेको आहे सो मां अञा तयारु न आहियां टिकटॉक ते लाइ, सम्झो न। बाक़ी असांजे सलीम जान ठाहियो आहे ऐं उहो मां बिल्कुलु असलम भुट्टो साहब खे एजाज़ बुर्र खे ॾिसी हिकिड़ो शौक़ु जेको पैदा थियो आहे। मां हिनखे इहो चयो त जेकॾहिं माण्हू टिकटॉक ठाहे त उन में टिकटॉक में फीमेल ज़रूरी आहे ऐं फीमेल हुजण जे लाइ इहो आहे त तूं कंहिं फीमेल सां शादी करबी त जेको आहे सो नालो छा अथसि, सॼो ॾींहुं माण्हू फ्लैट ते वेही माण्हू जेको आहे टिकटॉक सुठा सुठा ठाहे। उन में छा आहे, टिकटॉक ठाहिण जे लाइ हिकिड़ी ड्रेस में रुगो टिकटॉक न ठाहींदा आहिनि। ड्रेसिस चेंज हूंदी, एटमॉस्फेयर चेंज हूंदो त जेको आहे सो व्यूअर्स बि वधंदा। त पोइ त माई बि चेंज हुजणु खपे न? न माई उहा ई हूंदी आहे, एक्टराणी हिकिड़ी इहा ई हूंदी आहे। लटा ड्रेस चेंज। हा हिकिड़ी मां ॻाल्हि ऐड कयां, जेकॾहिं सलीम बलोच उन एक्टर सां शादी कई, इहो त हाणे मूंखे ख़बर न आहे छो त मां पाड़े में नथो रहां। ये जेको रिकॉर्ड पियो थिए इन में फाउल न ॻाल्हायो। अब माना शादी करे टिकटॉक पोइ ठाहे। न मुंहिंजो इहो ख़्यालु आहे या तूं दोस्त ई दुश्मन आहीं। हलो ठीकु आहे, शादी नथो करे सघे, ज़ाहिर आहे हुनजी अप्रोच न आहे त का अहिड़ी एक्टराणी जेका तूं हायर करे हफ़्ते में 2 ॾींहं जंहिंसां हुनजी अच्छा जी, माना घर में मासी कमु कंदी आहे। एक्टिंग यार एक्टर जे लाइ एक्टराणी ईंदियूं आहिनि हा ईअं आहे, एम्प्लॉय न, हुन बुक करे माण्हू त वाह एक्टिंग जे लाइ ड्रामो आहे, कमु करिणो आहे। पर इहो ॿुधा सलीम जान तूं दोस्त ई दुश्मन आहीं। भले न्यू कमर बि हुजे, इहो को मसइलो त कोन्हे न यार। पुछूंसि था। अहमद मेमण थो चए त टिकटॉक जेकॾहिं तोखे असलम भुट्टे एजाज़ खटणो आहे त हिकिड़ी तूं शादी कर, पोइ घर में फ्लैट में सॼी वई टिकटॉक जा ज़रूरी थोड़ी आहे को मतिलबु टिकटॉक में शादी कयां मूंसां गॾु हिकिड़ी फीमेल हुजे। वरी ॿी सलाह ॾिनी अथई त तूं एम्प्लॉय का एक्टर रख। न उहो सुभाणे वरी मूंखां उहा जेकी मुंहिंजी दोस्त उहो खसे वञे त पोइ मां छा कंदुसि? माना अहिड़ो कहिड़ो जादू आहे असलम में जो तुंहिंजी फ्रेंड खसे थो वञे? हा न, पर हिकिड़ी ॿी शइ आहे त अकेलो माण्हू जेके टिकटॉक ठाहींदो न उन्हनि जा एतिरो मज़ो न थींदो आहे जॾहिं कोऑर्डिनेशन में 2-3 माण्हू हूंदा आहिनि, या त 2-3 अहिड़ा दोस्त हायर करे, दोस्त जेके उहे माण्हू हुन सां कोऑर्डिनेशन में हुजनि, मुख़्तलिफ़ टिकटॉक लोकेशन चेंज हुजे, कपिड़ा भले चेंज न हुजनि, लोकेशन चेंज हुजे। हा लोकेशन बि ॾिस न, हर शइ अहमियत रखे थी। केॾी महिल माण्हू रोड ते आहे, केॾी महिल पार्क में आहे, केॾी महिल सुई थो आहे, केॾी महिल किथे आहे, इहे सभु शयूं काउंट थियनि थियूं। माना प्रोफेशनल टिकटॉकर जेकॾहिं हिनखे थियणो आहे त लोकेशनूं, ड्रेसिंग ऐं हर शइ चेंज करे। टिकटॉक छा आहे, हिकिड़ो ड्रामे जो हिकिड़ो निचोड़ आहे। 15-20 सेकंडनि में जीअं असां ड्रामे जो ट्यूमर ठाहींदा आहियूं, टीज़र ठाहींदा आहियूं, जेॾी महिल असां त उनजो छा हूंदो आहे, पूरे ड्रामे जो टीज़र हूंदो आहे न, 15 सेकंड, 20 सेकंड, 25 सेकंड। यार इहे अहमद हिकिड़ी वरी ॻाल्हि थी वई आहे। हू माण्हू यूट्यूब ते फेसबुक ते ॾिसंदा 15-15, 10-10, 5 मिंटनि जा। हाणे 15-20 सेकंडनि में मतिलबु हिकु त ग्लैमर बि अची थो वञे ऐं उन्हनि जी वरी एक्टिंग बि अची थी वञे। असल में छा आहे जो दुनिया एतिरी फास्ट थी वई आहे जो तव्हांखे 15 मिंट छो ॾिसे, मूंखे तोखे छो ॾिसे। माण्हू ॾिसंदा 2 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, टक वरी ॿियो, टक वरी ॿियो, टक। इहे सभु शयूं हिकिड़ियूं हीअं रिमोट ते अची वियूं सभु शयूं। ठीकु आहे न। हीउ मोबाइल छा आहे, कंहिं वक़्तु जॾहिं मोबाइल ईजाद थियो त हेॾो वॾो मोबाइल हूंदो जंहिंखे एंटीना लॻल हो, एंटीना लॻल हुई, उन में अहिड़ी क़िस्म जी शयूं कोन हो। आस्ते 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 मोबाइल खणी रिड्यूस करे एतिरो खणी आया। हीअ उहा शइ आहे जेका तव्हां पूरी दुनिया ॾिसो था हिन में। अॻे चवंदा माण्हू दुनिया बटण ते हूंदी, यार हे उहो ई दौर त न आहे। उहा ई शइ आहे
बटन ते आहे दुनिया बाक़ी मोबाइल जो बटन चेंज कर अॻु में इहो बि हूंदो हो त जेको आहे सो नालो छा अथसि माण्हू रोडनि ते पिया ॻाल्हाईंदा ख़बर कान पवंदी त इहो केरु आहे चरियो आहे या केरु आहे ऐं हींअर माण्हू ॻाल्हाईंदा था वतन बाबा इहो बि न हाणे त ब्लूटूथ कल्ह में लॻल आहे ऐं पंहिंजे लॻे ॻाल्हाईंदा त ख़बर नथी पए कंहिंसां ॻाल्हाए हा ऐं हिन दौर में ई जेके माण्हू आहिनि इहे अॻिते हली चरिया घणा थींदा बस हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायो त असलम भुट्टो साइड वीक थींदी असलम भुट्टो टिकटॉक ते कामयाब थियो आहे इन वजह इनजी पंहिंजी महिनत आहे शौक़ु आहे न मूंखे लॻे थो पुराणो आर्टिस्ट आहे जे तव्हां हिकिड़ी शइ आहे पुराणा आर्टिस्ट खोड़ आहिनि दुनिया में पर हिन जो शौक़ु ऐं लाड़ो हुयो ऐं ॿियो ही पंहिंजी जाइ ते स्क्रीन फेस त हुयो न फेमस त हुयो न फेमस जॾहिं हुयो माण्हू त जॾहिं हिन लाइन चेंज करे टिकटॉक जी दुनिया में आयो त ज़ाहिर आहे माण्हू ॾिठो न एतिरो वक़्तु जो थियो स्क्रीन ते न आयो त माण्हू ॾिसणु चाहिनि पिया न पर मां असलम खे ॾिठो आहे त ॾाढी ड्रेसिंग बूट शूट किट विट हे हो रोज़ चेंज कंदो आहे इहा हिनजी पुराणी आदत आहे त हीउ सदाईं किट में हूंदो आहे हक़ीक़त आहे पर आख़िरी दफ़ो आख़िरी ॻाल्हि इहो किट में छाजे करे हूंदो आहे इहो हिनजो शौक़ु आहे भवरो मतलब आशिक तबियत जो माण्हू आहे दिल फेंक आहे आशिक त दुनिया में सभु आहिनि दोस्तों बहस करे थकी जियासीं चयोसीं त कुझु खाई पी अचिजे वरी होटल ते आया आहियूं अॼु वरी असलम भुट्टो साहब आहे एजाज़ बुढ़ो ऐं सलीम जॉन बि आहे सलीम जान चए थो त मां निहारी खाईंदुसि त वरी 5 साल पोइ थी वेंदुसि भला हू जेको आहे चोंडी वारी निहारी उहो हली वई वीडियो अची वियो न ॾिठो या मां हीअ ॾियारी खाईंदुसि त मां 5 साल अञा अॻिते हली वेंदुसि दोस्तों मानी खाधीसीं ऐं मज़ो अची वियो सलीम जान मज़ो आयो तमामु ज़बरदस्त टेस्ट हुई ज़बरदस्त हा न असलम बुटा अबा कीअं मानी सही लॻी यार हीअ न्यारी खाई जेको आहे ईअं लॻो त ॼण त को रहमत शीरीन जो कुताम खाधो रहमत शीरीन दोस्तों ये असलम भुट्टो जी गाॾी आहे मूंखे चई अथई यार तूं हलाए ॾिस त चेक कर गाॾी कीअं थी हले छो जो नवां टायर हणाया अथईंसि ऐं बुश वुश ठाहिया अथई माना सस्पेंशन गाॾी ठाहिराए अथई मूंखे चए थो चेक करे ॾिस मूंखे त चए थो मज़ो अचे थो बाक़ी हाणे तूं ॿुधा गाॾी हींअर ईअं लॻे थी ॼण त मां बाक़ाइदा शोरूम मां नहीं खणी आयो चेक करे थो हा बाक़ाइदा दोस्तों चेक कयूं था नहीं आया पुराना ठीक है ओके दोस्तों वाकई असलम भुट्टो जी गाड़ी जेका हलण में ज़बरदस्त थी लॻे छो त कमु थियल आहे नवां टायर पियल आहिनि ऐं गाॾी बि नई आहे ऐं मूंखे लॻो त वाकई पहिरियां खां जेका आहे असलम भुट्टा गाॾी सही थी हले हा बहितरीन असलम भुट्टो सलीम जॉन एजाज़ असां पाण त गॾूं अबा छा थियो शीशो साहब का धुंधलो आहे थोरो गिम पई आहे हाँ गिम पई हलो हलो ठीकु आहे ओके बा मिर्जा छा करे थी सफाई थी क्या हाँ सफाई थी क्या छा थी करे सफाई थी क्या सफाई थी करे अरे वाह सुभाणे पेंट ते वेंदी अॼु हिनखे सर्विस वर्विस कराईंदासीं बाक़ी तयार थी वई आहे सुभाणे कलर ते वेंदी कहिड़ो कलर करायूंसि पिंक पिंक हल ठीकु आहे ओके पिंक कलर था करायूंसि मेनसा भी अकेली वेह रहे हैं मां मेनसा ओड़ी मेनसा चा प्रैंक ओ पापा के साथ प्रैंक कर रही हो अच्छा लिया हले हेड अच वे कचरो हेड अच सीट ते वे मां हले शाबाश वे वे आई लव यू आई लव यू ओके आंटी मुझे एक गाड़ी चाहिए कौन सी गाड़ी बेटा गाड़ी मुझे चाहिए मारुति यहाँ बच्चों की गाड़ियाँ नहीं मिलती किसकी गाड़ी नहीं मिलती बच्चों की गाड़ियाँ नहीं मिलती मैं बच्चों की गाड़ियाँ थोड़ी लेने आया हूँ मेरे को तो बड़ी बड़ी कार चाहिए वो वाली नहीं मिलेगी नहीं मिलेगी अच्छा सही ओ, आंटी आपके पास सस्ती गाड़ियाँ होती है महंगी 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 कितने कितने वाली 500 रुपए वाली 1 रुपए वाली 2 रुपए वाली 5 रुपए वाली 1 रुपए वाली 2 रुपए वाली हाँ ये महंगी है हाँ अच्छा ये अच्छा क्या थी बॉडी स्प्रे हाँ बॉडी स्प्रे बॉडी स्प्रे खुशबू दस हाँ ये लगे तो पार्क में ये लगे तो पार्क में आ हाँ अरे वाह मुझसे नाराज तो ना है ना नाराजा ठीक है नाराज भले जो कट्टी न कजा कट्टी आया हाँ कट्टी आया न त न भले तू तो ना मार
टिकटॉक नहीं चाहिए ना पक्का तुमके नव दिल्ली ने पार्टनर ओ गुस्सा ओ आई लव यू ना आई लव यू अल्ले एडो गुस्सो अल्लाह कटिया तुमके पार्टनर दे अरे मिनसा ॾिसो किथे बीठी आहे मिनसा त झूले में बीठी आहे पार्क में आई आहे अरे झूले में मिनसा तोखे भव नथो थिए ने न ओरे हाणे वेही ॾेखार ओला ला ला किरदी भव थिए थो सच ॿुधा ते दो मिनसा पार्क में अची वई आहे पार्क वणे थो ओरे सेकंड कर मिनसा अरे वाह सोन सा कर बेबी सा कर नंढड़ी सा गुड्डी सा चाहते ही हाँ इच्छा है अरे ॾिसां इच्छा है अरे वारनि में बदबू वो वट मुके न कबे न खपे हलो उछला अरे ये शइ वरी न मिलंदियूं करे छा थो ॾिस न दोस्तो ये सलीम जान टिकटॉक ठारायो आहे हिन जो पंहिंजो हिकिड़ो मुख़्तलिफ़ अंदाज़ आहे एजाज़ बुरड़ो तो चए त चैनल वारा अनकरीब हिकिड़ी पटी हलाईंदा त सलीम जान चरियो थी वियो आहे ऐं अजीबो ग़रीब इशारा करे थो एजाज़ टीवी वारा छा कंदा पट्टी हलाईंदा टिकर हलाईंदा त सलीम चरियो थी वियो भाई छा मसलो आहे असल में चरियो थियण जी हिन जी जेका मुंद आहे उहा इहा ई हूंदी आहे ऐं हे पोइ बसि पंहिंजे लेखे जेको आहे सो इन हथ पेर हलाईंदो आहे ऐं पोइ माण्हू जेको आहे सो हिनखे चरियो सम्झी जेको आहे ख़र्च ॾींदा आहिनि अच्छा तूं ॿुधाए अधु सां कोई मसलो त न आहे न सही मसलो त नथो लॻे पर हिन खे मां एप्रिशिएट कयां थो हिन उमिरि में अहिड़ी माना करे थो तूं एप्रिशिएट करे थो एप्रिशिएट कयां थो तो दोस्तों हींअर टाइम थियो आहे व्लॉग खे ख़तमु करण जो ऐं व्लॉग में तव्हां ॾिठो त मिनसा पंहिंजी दोस्तनि सां बि मिली पार्क बि वठी वियोमांसि मतिलबु मां हुनजो ज़िद बि पूरो कयो ऐं दोस्तनि जो तव्हां ॾिठो त टिकटॉक में केतिरा मशहूर थी विया आहिनि बहरहाल मां तव्हांखे अगेन वरी चवंदुसि त दोस्तो हिन चैनल खे लाइक कयो सब्सक्राइब करण सां मुंहिंजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची वेंदी त सभ खां पहिरियों सब्सक्राइब करणो जेको रेड कलर जो लिखियो पियो आहे सब्सक्राइब उनखे तव्हां आङुर हणंदव ग्रे थी वेंदो बसि सम्झो मुंहिंजी वीडियो तव्हां ताईं पुॼी वेंदी ऐं हींअर टाइम वरी थी वियो आहे 11 त हिन व्लॉग खे वरी पाण एडिट कंदासीं थोरी देरि खां पोइ तव्हां वटि अची वेंदो तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ असां सभु मानी खाई वियासीं सलीम जान अञा खाए पियो अबा कीअं ओके सर जबरदस्त मज़ो आयो अबा असलम बुट्टा ओके